जय झूलेलाल। हिन चैनल में तव्हांजो स्वागत आहे। हीअ ख़बर कुरुद नगर जी आहे। रायपुर खां 55 किलोमीटर परे नेशनल हाईवे ते वसियल कुरुद नगर। हिते स्थित मीरा दातार पूरे देश में मशहूर आहे, जाते परे परे खां सवाली पंहिंजी मानसिक ऐं शारीरिक परेशानी खणी ईंदा आहिनि ऐं समस्याउनि खां मुक्त थी करे वेंदा आहिनि। हिन नगर जे भाजपा विधायक ऐं पूर्व मंत्री अजय चंद्राकर पूरे देश में छत्तीसगढ़ ऐं कुरुद नगर खे हिकु पहचान ॾियाराई आहे। हिते सिंधी समाज जा लॻभॻि 40 परिवार प्रेम ऐं भाईचारे सां रहंदा आहिनि ऐं समाज जा सभई त्योहार धूमधाम सां मल्हाईंदा आहिनि। हिते आर्तवार ॾींहुं टीजड़ी पर्व धूमधाम सां मल्हायो वियो। आर्तवार ॾींहुं समाज जी माताउनि भेनरुनि गुरुद्वारे में मंगल गीत ॻाए करे टीजड़ी माता खे झूलो झूलायो। राति जो चंड खे अर्घ ॾेई करे पतीअ जे हथनि सां पाणी ग्रहण करे विर्त छोड़ियऊं। कुरुद नगर में सिंधी समाज जे गुरुद्वारे में टीजड़ी माता जे पूजन ऐं कथा ॿुधण लाइ माताऊं भेनरूं वॾी संख्या में उपस्थित हुयूं। इन तरह हर्षोल्लास सां टीजड़ी पर्व हरियाली तीज करवा चौथ जे रूप में मल्हायो वियो। हिन पावन विर्त जी कथा ॿुधण जे लाइ भारती सुंदरानी, बबली बजाज, भाविका सुखरामानी, सुशीला आसरानी, पूजा आसरानी, सीमा रामानी, वैशाली रामानी, पूर्वी सुखरामानी, गोदावरी चैनवानी, सिमरन चैनवानी, मधु शादीजा, नेहा शादीजा, जिया जादवानी, सोनल जादवानी, रिद्धि नोदवानी ऐं ॿियूं बि भेनर उपस्थित हुयूं। हिन ख़बर जी जानकारी सिंधु समाज जे संवाददाता दिलीप जादवानी पारां ॾिनी वई। कुरुद जी हीअ ख़बर फ़िलहाल एसिताणी। हीअ न्यूज़ अगरि तव्हांखे वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।